नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। तव्हां सां अहम ख़बर शेयर कंदा हलूं त सिंध हाई कोर्ट बिटी शहरियत वारे मामले ते अॻूणे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते इलेक्शन कमीशन ऐं 7 जे रिटर्निंग ऑफिसर खे नोटिस जारी करे छॾिया आहिनि। इन हवाले सां तव्हां सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर पिया कयूं त दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ अख़्तियार कंदे अदालत खे ॿुधायो त मुराद अली शाह बिटी शहरियत रखंदड़ आहे। हिन वटि पाकिस्तान खां सवाइ कैनेडा जी शहरियत पिणु आहे, जॾहिं त मुराद अली शाह यूएई जे हिकु होटल में सुपरवाइज़र बि रही चुको आहे। नाज़रीन, ॿुधणी दौरान अदालत रिमार्क्स ॾींदे चयो त जॾहिं मुराद अली शाह खे 2013 में नाअहल करार ॾिनो वियो हो त उन वक़्तु काग़ज़ कीअं मंज़ूर थिया। तंहिं बाद सिंध हाई कोर्ट इलेक्शन कमीशन ऐं 7 जे रिटर्निंग ऑफिसर खे 25 जून लाइ नोटिस जारी कंदे इलेक्शन कमीशन खे हिदायत कई आहे त बिटी शहरियत ऐं अकामा बाबति रिपोर्ट पेश कई वञे।